उलमाए आलाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो भाइरो, हीअ बाबरकत महफ़िल जीअं मूंखे ॿुधायो वियो आहे त हिन महफ़िल जो उन्वान आहे बनाते मुस्तफ़ा। पाक पैगंबर सोने सरवर मदनी ताजदार सोने मोहम्मद मुख्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे न्याणियुन पाकन जो जिक्र बयान। सुभान अल्लाह। जिक्र अहले बैत नबी दे पाक घराने जो जिक्र बायसे अजर सवाब आ, गुनाहन जो कफारो आ, दरजात जी बुलंदी आ, अल्लाह सा मिलन जो जरियो आ, जिक्र अहले बैत नबी के राजी करण जो जरियो आ। जिक्र अहले बैत जे जरिए जेकी लम्हा उन जिक्र पाक में गुजरिया, ये लम्हा गुनाहन जो कफारो ऐं दरजात जे बुलंदी जो सबब हुआ। नबी जो पाक घरानो इज्जत ऐं अजमत वारो, शान ऐं रिफत वारो, पूरी कायनात के अंदर, पूरी कायनात इंसानियत के अंदर के घराने के उहा इज्जत उहो शरफ न मिलियो जेको मदीने वारे मीर जे घराने के रब इज्जत। उन घराने में महबूब जूं घर वारियूं भी अहले बैत में शामिल आहिनि, महबूब जूं न्याणियूं भी महबूब जे अहले बैत में शामिल आहिनि, महबूब जा बच्चा शहजादा उहे भी अहले बैत में शामिल आहिनि, ऐं न्याणियुनि जो औलाद, औलाद जो औलाद, उन्हनि जो औलाद क़यामत ताईं अचण वारो नस्ल मिठे मोहम्मद करीम जो उहे सभु अहले बैत इज्जत ऐं शान वारा। जीअं त अॼोकी महफ़िल जो उन्वान रखियो वियो आहे बनाते मुस्तफ़ा, मदीने वारे मीर जूं न्याणियुनि जो पाक ज़िक्र। सुभान अल्लाह। अहले सियर सीरत निगार इन ॻाल्हि ते मुत्तफ़िक़ ऐं मुत्तहिद आहिनि। अहले सुन्नत हुजनि या अहले तशय्युअ जा जेकी क़ाबिले ज़िक्र मुअर्रिख़ ऐं आलिम आहिनि, उन्हनि पंहिंजे किताबनि में लिखियो आहे त मदीने वारे मीर जूं 4 न्याणियूं। सुभान अल्लाह। ॻाल्हायो घणियूं न्याणियूं? मदीने वारे साईं जूं 4 न्याणियूं। ऐं मुत्तफ़िक़ रिवायतुनि मुताबिक़ महबूबनि जा 2 फर्ज़ंद, हिकिड़ो हज़रत कासिम ऐं ॿियो हज़रत इब्राहिम। हज़रत कासिम जंहिंजे सबबा मदीने वारे साईं जी कुन्नियत हुई अबुल कासिम, यानी कासिम जो अबू सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं ॿियो जंहिंते अहले सियर मुत्तफ़िक़ आहिनि, महबूब जो ॿियो शहजादो हज़रत इब्राहिम। हज़रत कासिम सैयदा खदीजतुल कुबरा जे बतन पाक मझा, ऐं हज़रत इब्राहिम नबी जी पाक लज हज़रत बीबी मारिया किब्तिया जे बतन पाक मां पैदा थी। सुभान अल्लाह। इन ॿिन्ही शहजादनि ते सभु अहले सियर मुत्तफ़िक़ आहिनि। ऐं इख्तिलाफ़ रिवायात के मुताबिक महबूब जा 2 शहजादा ॿिया बि आहिनि। सुभान अल्लाह। यानी बाज़ किताबनि लिखियो आहे त महबूबन करीमन जो ॿियो शहजादो हो जंहिंजो नालो हो ताहिर। टियों ऐं चौथो शहजादो हो जंहिंजो नालो हो तय्यब। सुभान अल्लाह। इन मुताबिक इन्हनि रिवायतुनि खे जोड़जे मिलाइजे त मदीने वारे साईं जा शहजादा 4, मदीने वारे साईं जा पुट 4,
ऐं मदीने वारे साईं जूं न्याणियूं भी चार हजरत बीबी ज़ैनब, हजरत बीबी रुक़ैया, हजरत बीबी उम्मे कलसूम ऐं सय्यदतुन निसा फातिमतुज़ ज़हरा। सुभान अल्लाह। महबूब जा 4 पुट ऐं 4 न्याणू। अजीब इत्तिफाक आ, महबूब जे इस्म जा लफ्ज भी 4 मोहम्मद सुभान अल्लाह। अहमद, पर अल्लाह जे ज़ात बाबरकात जो ज़ाती नालो इस्मुल जलालत, इसमें अल्लाह अल्लाह उनमें भी अखर 4। ऐं इंसान जे जीअ जे जियापे जूं जेके शयूं आहिनि उन्हनि में भी अखर 4 आहिनि। सुभान अल्लाह। मानी, पानी अखर 4। नबी जा शहजादा भी 4, पाक पैगंबर जो शहजादियों भी 4 ऐं नबी जा यार भी 4। सुभान अल्लाह। जेको मने 4 तेजा बेड़ा ही पार। सुभान अल्लाह। अल्लाह जे कुरान में जा जेके लफ्ज हैं नाचीज तव्हां जे अॻियां तिलावत कया, बारी तबारक व तआला इरशाद फरमायो, या अय्युहन नबी, ए गैब जे खबरुन बुधाइण वारा, सुभान अल्लाह। ए गैब जे खबरुन बुधाइण वारा, कुल तू पाण पंहिंजी मिठी ज़ुबान सां फरमा, ले अज़वाजिक, पंहिंजे घर वारियुनि खे फरमा, व बनातिक, ऐं पंहिंजे न्याणियुनि खे फरमा। कुरान जा लफ्ज़ आहिनि, पंहिंजे घर वारियुनि खे फरमा ऐं पंहिंजे न्याणियुनि खे फरमा, ऐं मोमिननि जे घर वारियुनि मोमिन न्याणियुनि खे फरमा। सुभान अल्लाह। छा फरमा त जॾहिं घर खां ॿाहिरि निकिरनि त पंहिंजे मुंहनि ते पर्दा ढके, चेहरनि ते पर्दो सतुर ढके पोइ निकिरनि। सुभान अल्लाह। क़ाबिल तवज्जो ॻाल्हि आहे। अॼु मूंखे तकरीर करण जो मूड न आहे, तव्हांखे कुझु ॻाल्हि सम्झाइण जो ख़्याल आहे, सम्झंदव? अल्लाह। पर हिकिड़ो मां पहिरीं अर्ज़ कयां त जेकॾहिं तव्हां दिलि में इहो ॻाल्हि रखे वेठा आहियो, ॾिसो पीर साहिब छा थो चवे, पोइ ऐब कढण जे लाइ, नुक्तचीनी कढण जे लाइ ईअं वेठो त पोइ कुझु न पिराईंदव। तव्हांखे अल्लाह से अकुल ॾिनो आहे, सम्झ ॾिनी आहे, क़ुरान ऐं हदीस मां तव्हांखे बयान करे ॿुधाईंदुसि, खुली दिलि सां ॿुधो, पोइ जे ॻाल्हि सम्झ में अचे त मञिजो, जे न अचे त पोइ तव्हांजो दीन तव्हां सां मुंहिंजो बाबा ज़ोर त कोन्हे न, ॻाल्हि पंहिंजी सम्झाए बि क़ुरान ऐं हदीस मझा, जे ॻाल्हि सम्झ में अचे त मञजाए, ईमान आणजाए, क़ुरान खां ॿाहिरि हदीस खां ॿाहिरि ॻाल्हि न कबी। पोइ जे ॻाल्हि तुंहिंजे ज़हन में वेहे त पोइ उनखे मञजाए, तस्लीम कजाए। भला जेकॾहिं तोखे ॻाल्हि सम्झ में न अचे त पोइ तुंहिंजो अक़ीदो तोसां मुंहिंजो मूं सां। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, या अय्युहन नबी, ए गैब जे खबरुन ॿुधाइण वारा, छो त नबी के अॻ में रब गैब जो इल्मु ॾेई छॾियो। हबीबन खे ख़बर हुई त अहिड़ा माण्हू पैदा थींदा जेके मुंहिंजे घराणे ते बि एतिराज़ कंदा, मुंहिंजे घर वारियुनि ते एतिराज़ कंदा, मुंहिंजे न्याणियुनि ते एतिराज़ कंदा, मुंहिंजे बच्चनि जे मथां एतिराज़ कंदा। उन जे करे रब फरमायो, ओ मुंहिंजा सोना हबीब, तूं पंहिंजी मिठी ज़बान सां अॻ में ई इन्हनि खे उहा ॻुझी ॻाल्हि ॿुधाए छॾे, जंहिंते बाद में एतिराज़ करण वारा पैदा थींदा, तूं अॻ में उन्हनि खे ॿुधाए छॾे। सुभान अल्लाह। अल्लाह। कुल तू फरमा, ले अज़वाजिक, पंहिंजे घर वारियुनि खे,
सुभान अल्लाह। ये न कुल ज़ौजतिक पंजी घर वारी के बुधा, पंजी घर वारी के बुधा न पंजे घर वारियुनि खे अज़वाजिक जमा जो लफ्ज़ा माना हिकड़ी घर वारी न हुई। मुझे महबूब जो नस कुरान शाहिदा त महबूब जो घर वारियूं हिक खां वधीक हुयूं। अरबी ग्रामर के अंदर हिकड़ो हुंदो वाहिद, बियो तस्नियो, बियो जमा। हिकड़े जे ला वाहिद जो लफ्ज़ ॻाल्हायो, बिन जे ला तस्निये जो सीगो आणबो, ऐं टे हुजन या टिन खां मथे हुजन त उते जमा जो लफ्ज़ ॻाल्हायो। बिन ते बि जमा जो लफ्ज़ न ॻाल्हायो, बिन ते तस्नियो ॻाल्हायो। जीअं मसलन मां तव्हांखे मिसाल ॾियां त केॾे को हिकिड़ो माण्हू तव्हांजे साम्हूं हुजे, उन खे चओ अस्सलामु अलैका, माना तोते सलाम हुजे। वरी जे ॿ हुजनि त पोइ उते अलैका न चइबो, हाणे ॿ ॼणा आहिनि त चइबो अलैकुमा, तव्हां ॿिन्ही ते सलाम। पर जेकॾहिं ॿिनि खां घणा आहिनि त पोइ चइबो कुम जो ज़मीर, जमा जो ज़मीर आणबो अलैकुम, तव्हां सभिनी ते सलाम। जेकॾहिं हिकड़ी घर वारी हुजे त पोइ चइबो ज़ौजतिका, तुंहिंजी घर वारी। पर जेकॾहिं ॿ हुजनि, तस्नियो हुजे त पोइ उन ते तस्नियो जो ज़मीर ॻाल्हाइबो ज़ौजतिका, तुंहिंजूं ॿ घर वारियूं। पर जेकॾहिं घणियूं हुजनि त पोइ जमा जो लफ़्ज़ ॻाल्हाइबो अज़वाजिका, महबूब तुंहिंजूं घर वारियूं। मालूम छो त महबूब जूं घर वारियूं टिन खां बि हिकड़ी घर वारी महबूब जी पहिरीं लॼ, पहिरीं कुआर हिजरत खां अॻु में मदीना मुनव्वरा में मदीने वारे साईं उन घर वारी सां शादी कई जंहिंजो इस्म गिरामी हो खदीजतुल कुबरा। छा नालो हो? अम्मा साइण सैयदा तय्यबा ज़किया खदीजतुल कुबरा। ऐं उहा अम्मा साइण जेसी ताईं हयात हुई तेसी ताईं मदीने वारे साईं ॿियो निकाह न कयो। ऐं उहा हिजरत खां अॻु में मक्का मुकर्रमा में अम्मा साइण दुनिया ता पर्दो फरमायो। ऐं मक्के जो मशहूर कब्रिस्तान जन्नतुल माला, उन जन्नतुल माला के अंदर उन अम्मा साइण खदीजतुल कुबरा जी मज़ार अॼु ताईं बि मौजूद आहे। ऐं जॾहिं हिजरत करे आया त पोइ हिजरत खां पोइ पहिरीं मदीने वारे साईं पंहिंजे प्यारे यार वफादार यारे गार हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक जी न्याणी सैयदा तय्यबा ताहिरा सिद्दीका आयशतुल हुमैरा सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हा, उन सां शादी कई, उन सां निकाह कयो। पोइ मदीने वारे साईं पंहिंजे यार सां, पंहिंजे खलीफ़े सां रिश्तो जोड़ियो, उन जी न्याणी पंहिंजे निकाह में क़बूल फरमायूं। ऐं जंहिंखां रिश्तो वठबो आहे, अबा तव्हां असां हमज़े भट्टी वारा या मातली वारा, मां पंहिंजी न्याणी कंहिंखे ॾींदुसि या कंहिंखो न्याणी वठंदुसि पंहिंजे लाइ या पंहिंजे बचनि जे लाइ, त ईअं त कोन थींदो आहे जो बसि जेको आयो उन सां खणी माइटी कजे। तव्हां कॾहिं ईअं कयो आहे त जेको आयो उन सां माइटी करे छॾियो? जॾहिं कंहिं सां माइटी कंदा आहियो उनजी ज़ात ॾिसंदो, सिफ़ात ॾिसंदो, किरदार ॾिसंदो, ओड़ो पाड़ो पुछंदो त कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे। तूं असां हल्की क़िस्म जा माण्हू, असां बि ईअं माइटी अखियूं बूटे कोन कंदा आहियूं। मदीने वारे मीर ईअं माइटी करे छॾी हुई। ॻाल्हि छा था सम्झो? जंहिंखे महबूब मदीने वारे साईं जंहिंखां न्याणी वरती, जंहिंखे पंहिंजो सोहरो बनायो, या जंहिंखे महबूब पंहिंजी न्याणी ॾेई पंहिंजो नाठी, पंहिंजो ॼाटो, पंहिंजो न्याणो बनायो, महबूब इहो बि न ॾिठो हूंदो छा? ॻाल्हि सम्झ में अचे? हा,
अल्लाह जो नबी तो मुंह वांगुर ना है तू असा गालाइंदा आहियूं कम कंदा आहियूं पंहिंजे मर्ज़ी सां जेको जीअ में आयो चई ॾिनोसीं जेको दिल में आयो चई ॾिनोसीं पर रब जो कुरान तो फरमाए त वमा यंतिकु अनिल हवा मुझो नबी पंहिंजे दिल वारी ख्वाहिश पंहिंजे नफ्स जी ख्वाहिश ते न ॻाल्हाईंदो आहे इन हुआ इल्ला वहयु यूहा ज़बान नबी जी हूंदी आहे ॻाल्हाइण वारी ज़ात रब जी हूंदी आहे पाक पैगंबर जेको ॻाल्हाईंदो आहे मदीने वारो मीर जेके लफ्ज़ ज़बान मुबारक मां कढंदो आहे तव्हां ॾिसो था ज़बान मोहम्मद अरबी जी आहे पर न ज़बान महबूब जी आहे कलाम रब जी ज़ात जो आहे ऐं महबूबन करीमन जेकी बि रिश्ता कया आहिनि पो कंहिंखे न्याणियूं ॾिनऊं या जेको न्याणियूं वरतऊं उहे सभु अल्लाह जे हुक्म सां तो ही रब जे वही जे आमद सां ऐं अल्लाह तबारक व तआला जे मशीयत ऐं मर्ज़ी सां मदीने वारे साईं पंहिंजा रिश्ता तय कई उहा ॻाल्हि सम्झ में आयो हाणे ॻाल्हि त ॿुधो जंहिंखे मां सुठो सम्झी ऐं जंहिंसां रिश्तो कयां पंहिंजी न्याणी जा या जेको न्याणी वठां के मुरीद जो हक है तो मुझे एतराज करे के मुरीद जो हक है जेको मुखे को मुर्शिद समझे तो सही तो जो मुर्शिद है बाहू बदे तो वरी चवे से तुजो सोरो तो हेड़ो आ तुजो न्याणो तो हेड़ो आ मुजी दिल खुश थींदी या दुख पहुचंदो गाल्हायो मुखे जवाब दियो अरे तुजे न्याणी के को गाल्हाए तुझी न्याणी ते को आंगुर खणे तो तुझी दिल न सही सगंदी तुझे सोरे को गाल्हाए तुझी दिल सही न सगंदी मिठे मोहम्मद के न्याणी मिठे मोहम्मद करीम जे सोरे के गाल्हाई ज़बान के लगाम दे महबूब जे घराने ते एतराज वारी आंगुर न खण जाए जे एतराज कई तो उन्हनि जे शान में न को कमी आई या न को ईंदी उन्हनि जो शान न घटियो आ न घटबो ओ मुझा पिरी प्यारा मदीने वारे साईं फरमायो त आयशा सिद्दीका सामू जडे निकाह कयो त सतनी आसमानन जे मथा अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू आयशा जो मुझो निकाह रब कयो मदीने वारे साईं हजरत सैयदना उमर फारूक जी न्याणी हजरत सैयदा हफ्सा चो रदी अल्लाह ताला अनहा पंजे 2 नंबर खलीफे पंजे यार जी न्याणी सा मदीने वारे साईं निकाह कयो अल्लाह जे अमर सा रब जी मशीयत सा बे इज़्निल्लाह बे अमरिल्लाह अल्लाह जे हुक्म जी पैरोकारी कंदे मदीने वारे साईं हजरत उमर के पंजो सोरो बनायो को महबूब उन्हनि खे पंहिंजो बनायो छा कयूं पंहिंजो बि अहिड़ो पंहिंजो कयूं जो पाणा जुदाई न कयूं मक्के में तो जुदा न कयूं मदीने में तो जुदा न कयूं पर मज़ार में भी जुदा न कयूं अब हिकिड़ो मसलो ॿुधायां अहले सुन्नत जा उलमा अहले तशय्यो जा उलमा अहले नजद जा नजदी उलमा अहले हदीस सब उम्मत जा जेकी भी फिरका है उन्हनि जे इमामन अडवानन आलिमन उन्हनि जे मुजतहिदन मुहद्दिसन मुफस्सिरन सभिनी जी मुत्तफ़िक़ ॻाल्हि आहे त गुंबद ख़दरा वारी जेका ज़मीन आहे जे ज़मीन में मदीने वारे मीर जी मज़ार अनवर आहे इहा ज़मीन सॼी दुनिया जे मस्जिदुनि खां भली मस्जिद अक्सा बैतुल मक़दस खां भली मक्के वारे काबे का भली पर इया जमीन अर्श मोहल्ला का भी भली गुंबद खजरा जी सरजमीन ॻाल्हायो सारी कायनात जी भले में भली धरती ॾिसण चाहियो तो गुंबद खजरा जी इन जमीन जड़ी भी का कायनात में पाक मुकद्दस इज्जत शान वारी जाय आहे ही न उन गुंबद खदरा जी छाव में
गुंबद खदरा जी छाव में सिर्फ 3 मज़ारू आहिनि ऐं चौथी मज़ार जी जाइ खाली पई आहे। घणियूं मज़ारूं आहिनि? 3। हिकिड़ी आहे मदीने वारे साईं जी मज़ार ऐं उन जे बिल्कुलु पासे में सोणे सिद्दीक़ अकबर जी मज़ार ऐं उन जे पासे में हज़रत उमर जी मज़ार। हे 3 कतार में बाक़ी हेॾो चौथी जाइ खाली आहे। साईं फरमाइनि था त हज़रत ईसा अलैहिस्सलाम उनखे अल्लाह ताला बल रफ़अहुल्लाह अल्लाह उनखे चौथे आसमान ते खणाए वरितो आहे। ज़िंदा सलामत अल्लाह जो नबी मौजूद आहे चौथे आसमान ते। मेराज वारी राति हुज़ूर विया हा त चौथे आसमान ते ईसा सां मिलिया हुया। साईं फरमाइनि था जॾहिं क़यामत करीब थींदी त ईसा अलैहिस्सलाम सफेद रंग जे ककर में ज़मीन ते लहंदो। दमिश्क जी जामे मस्जिद मस्जिद उमविया जो शर्की मीनार उभरंदे मीनार ते उहो मीनार मां पाण अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। साईं फरमाइनि था इहो मीनार बीठो हूंदो इन मीनार ते ईसा रूहुल्लाह चे लहंदो। अब ॻाल्हि सम्झो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम ईंदो मुल्क शाम में लहंदो मस्जिद उमविया जे मीनार ते। साईं फरमाइनि था पोइ इतो जमायत वठी फौज वठी लश्कर वठी मुंहिंजे मदीने पाक ॾे ईंदो। मालूम थियो त मदीने ॾे सफ़र करे वञण अल्लाह जे नबियनि जी बि हा हो वरी ॿुधायो न चवंदा त मदीने वञो त मस्जिद नबवी जी नियत करे वञो हुज़ूर जे ज़ियारत जी नियत न करे वञो। नजदी लिखनि था इब्न तैमिया लिखियो आहे त जेकॾहिं को माण्हू मदीने वञे ऐं इहा नियत करे वञे त मां हुज़ूर जो दीदार करण थो वञा त उन जो सफ़र गुनाह जो सफ़र आहे। जीअं चोरी जे लाइ धाड़े जे लाइ फुर जे लाइ सफ़र करे त गुनाह जो सफ़र आहे। हुज़ूर जी नियत सां सफ़र करे त ईअं गुनाह जो सफ़र आहे। इहो नजदियुनि जो अक़ीदो आहे पर असां सुन्नियुनि जो अक़ीदो इहो आहे त असां वेंदा ई मदीने में मिठे मोहम्मद जे दीदार जे लाइ। हज़रत ईसा मुझे मदीने में ईंदो मुझे मज़ार जे अॻियां बीही मूंखे सॾु कंदो या रसूल अल्लाह। जेॾी महिल ईसा मूंखे सॾींदो ल उजीबन्नहू मां उनखे ज़रूर जवाब ॾींदुसि। उनके मां जरूर जवाब ॾींदुसि। इन हदीस जे तहत उलमाए किराम लिखियो त अन्नबी युजीब मन नादाह मदीने वारे साईं जो ही शान आहे जेको खेन सॾींदो आहे त महबूब सॾण वारे खे जी जो जवाब ॾींदा आहिनि। किथे? गुंबद खदरा। ऐं हेॾो हूंदो मदीने वारो साईं ऐं हेॾो हूंदो हज़रत ईसा ऐं विच में हूंदो अबू बकर ऐं उमर। न चई सुभान अल्लाह वरी बि चओ न सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था मदीने वारे ताजदार फरमायो ॿुधो जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो इसराफील सूर फूकींदो मां मोहम्मद करीम ऐं ईसा रूहुल्लाह अल्लाह जा नबी उलुल अज़म रसूल साहिब कुरान साहिब इंजील ॿई पैगंबर जॾहिं उथंदा त उन्हनि जे विच में अबू बकर उमर उथंदा। पोइ जे तूं शान घटाईंदे त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे? जेने हीअं मथे मुंहुं करे वात जो पाणी कढी जेको उछलाईंदो काॾे वेंदो? मां वधीक नथो चवां। ओ मुंहिंजा प्री प्यारा ओड़े महबूब जे प्यारा जेके अॼु बि मूंखे ॿुधा मदीने वारे खे ताक़त आहे या न पावर आहे या न महबूब हयातुन नबी आहिनि या न। हाणे 1500 साल हींअर गुज़रिया आहिनि 1433 हिजरी हले थी। महबूबन करीमन के 1433 हिजरी ये साल असां पाण ॾिसूं था त अबू बकर उमर गॾु आहिनि। अञा क़यामत ख़ुदा जाने कॾहिं अचे इहे महबूब सां गॾु वेठा आहिनि या कोन वेठा आहिनि?
वफाउल वफा खण समूदी जो, तबरानी शरीफ खण। हजरत सईद बिन मुसैयब सोचवे त जॾहिं यजीद जो लश्कर मदीने ते चढ़ाई करे आयो हिर्र वारे वाक़े में त 7 ॾींहंनि ताईं मस्जिद नबवी में घोड़ा ॿधो यजीद जे लश्कर। पोइ 7 ॾींहंनि ताईं बांग सलात बंदि थी वई। हजरत सईद बिन मुसैयब तो चवे त मां मस्त पहुची ऐं महबूबन के मिंबर शरीफ जे हेठों ॾिठी वियुसि। यजीद जो हिकिड़ो सिपाही आयो चई हिनखे मारियो, कत्ल कयो, हिते छो लिखी वेठो आहे? छॾियो, मस्त फ़क़ीर आहे, मलंग आहे, हिनखे छॾियो, छॾे ॾिनो। चई त इहे 3 ॾींहं जंहिं 3 ॾींहंनि में बांग सलात न आई, उन्हनि 7 मां इहे 3 ॾींहं जंहिं ॾींहंनि में बांग सलात न ईंदी, बांगनि खे रोके छॾियो यजीद जे लश्कर। पर ख़ुदा जी ज़ात जी इज़्ज़त जो कसम आहे त 3 ॾिहाड़ा गुंबद खदरा मंझां बांग तकबीर इकामत इमामत जो आवाज़ मां कननि सां ॿुधंदो हुयुसि। इमाम जे लाइ 2 माण्हू त घटि में घटि खपनि, हिकिड़ो इमाम जे 2 मुक़्तदी हुजनि। हाँ जे मदीने वारो साईं इमाम जे मुसले ते हूंदो त इहे जमायती कहिड़ा हुया? सिक सीने में रखो प्यारनि जी मदनीअ जे चैनी यारनि जी, सिक सीने में रखो प्यारनि जी। आहे साईं सां गॾु खार अंदरि वो आशिक सोनो सिद्दीक अकबर, अॼु ताईं बेगॾु मज़ार अंदरि जंहिंखे तांग नबीअ जे निज़ारनि जी, सिक सीने में रखो प्यारनि जी। पोइ मदीने वारे साईं अबू बकर ऐं उमर ॿिन्ही जूं न्याणियूं पंहिंजे निकाह में अल्लाह जे अमर सां वरतियूं। ऐं ये घणी थियूं 3, अम्मा खदीजतुल कुबरा, अम्मा आयशा सिद्दीका, अम्मा हफ्सा। उन खां पोइ बीबी उम्मे सलमा सां निकाह कयूं, उन खां पोइ बीबी मैमूना सां निकाह कयूं, बीबी ज़ैनब उम्मुल मसाकीन सां निकाह कयूं, बीबी उम्मे हबीबा सां निकाह कयूं। मुंहिंजा दोस्तो मदीने वारे साईं जूं 11 घर वारियूं अज़वाज जो लफ्ज़ जमो ते ॻाल्हायो वियो। मुंहिंजा महबूब पंहिंजे घर वारियुनि खे चयो, मालूम थियो त महबूब जूं घर वारियूं अल्लाह जे नस क़ुरान जे कतई फ़ैसिलो आहे त महबूब खां के हिक खां वधीक घर वारियूं हुयूं। पहुचे करे अम्मा खदीजतुल कुबरा सां उम्मत जी उहा अमड़ा त ॿियूं घर वारियूं बि मदीने वारे साईं जूं कुआरियूं सभु मोमिननि जूं अमड़ियूं आहिनि। मां नथो चवां, रब जो क़ुरान थो फरमाए अन्नबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजु उम्महातुहुम। नबी मोमिननि खे उन्हनि जे जानियुनि खां वधीक वेझो आहे। कंहिंखे वेझो आहे? ॻाल्हायो, कंहिंखे वेझो आहे? यार थकिजी पिया आहियो छा? ॾींहं में 3 तकरीरूं कया, मां ॻाल्हायो, तव्हां नथा, भला छा थियो? ॻाल्हि वणे थी या नथी वणे? महबूब जे घराणे जो शान वणे थो या नथो वणे? चओ सुभान अल्लाह। कहिड़ी ॻाल्हि पे कंहिं महिल यादि आहे विसरी? हींअर जेका ॻाल्हि पे कयां, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिकिड़ो मौलवी साहब से तकरीर करे सो दुआ घुरी आख़िर में, या अल्लाह मूंखे ऐं हिन जमायत खे दरगुज़र कर, माना माफ़ कर, दरगुज़र कर। हिकिड़ो वरी अहिड़ो वेठो हो मियांजी अॼु मस्जिद जो पेट इमाम, सो उहो बि अब दुआ ॿुधी वियो। हाणे घर में सम्झई कोन त मौलवी साहब चयो छा, वरी दुआ पियो घुरे, या अल्लाह मूंखे हिन जमायत खे दर बदर कर, दरगुज़र छुटो जे दर बदर कर। त
त ॿिया पिया चवनि अल्लाह आमीन। अब गाल तो समझो न, गौर फिक्र सां ज़हन के हाज़िर करे गाल के समझो। ही कम जी गाल आ जेका दिल में लिखण जहिड़ी गाल आ। रब तो फरमाए अन्नबियो औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम। नबी मोमिनन के उन्हनि जे जानुन खां वधीक वेझो आ। कंहिंखे वेझो आ? हाणे जेकॾहिं वेझो हूंदो त वेझे वारे खे सॾण जे लाइ अरब सॾण जे लाइ वेझे वारे माण्हू खे या अया अय्युहा ऐ हलुम ये हुरूफ निदा है। सॾु कबो न या वलद या अखी अय्युहा अय्युहा अखी अय्युहल अख या अया अय्युहा ऐ ये वेझे वारे के जेको करीब हुजे उन के सॾु। हाणे हिकिड़ो माण्हू हमज़े भट्टी में मजलिस में मुंहिंजे साम्हूं वेठो आहे। मसलन हे मूवी वारो छा नालो अथई मोहम्मद खान। मां चवंदो या मोहम्मद खान वेझो आहे ॿुधे थो, पर मोहम्मद खान वेठो हुजे मेहड़ में मां चवंदुसि या मोहम्मद खान। तव्हां ॾिसो मोहम्मद खान आहे जेको वेझो हूंदो उनखे या चई सॾिबो आहे। हाणे अल्लाह जो क़ुरान थो फरमाए त जेके मोमिन आहिनि उन्हनि खे नबी जानन खां वेझो आहे। कंहिंखे वेझो आहे? जेको वेझो सम्झे थो इहो मोमिन आहे। जेको नबी के वेझो समझे तो यो ॻाल्हायो मोमिन आहे। पोइ जेको मोमिन आहे उहो चवंदो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। छो त मोमिन जो अक़ीदो आहे त नबी मुंहिंजे वेझो आहे, या चवां थो महबूब मुंहिंजे ॿुधे थो। ऐं जेको चवे थो या रसूल अल्लाह न चओ बाबा, नबी तो मदीने में हिते किथे तो ॿुधे नबी के या रसूल अल्लाह न चओ। मालूम थियो त इहो मोमिन ॻाल्हायो। इहो मोमिन जे मोमिन हुजे हा त नबी के वेझो समझे हा न। हाणे ॾिसो न मस्जिदुनि मां मेटाईंदा था वञनि जिते या रसूल अल्लाह या मोहम्मद लिखियल आहे या मेटाए था छॾनि। माना नबी हिते ॿुधे ई कोन थो या रसूल अल्लाह छो था चओ। मालूम थियो त इहो मोमिन आहे ई न। सुन्नी मोमिना तॾहिं चवंदो आहे या रसूल अल्लाह। नारा तकबीर। मोमिन चवंदो आहे या अली। केरु चवंदो आहे? मोमिन चवंदो आहे। छो त हुनखे ख़बर आहे त मुंहिंजे सुहिणे अली ताईं मुंहिंजो आवाज़ पहुचे थो। पर जेको जंहिंजे अंदर में ईमान आहे ई न उहो चवंदो या अली चवण शिरक आहे। या अली चवण वारो या अली मुश्किल पिता सॾण वारो मुशरिक थी वियो हलियो। बाबा तूं पंहिंजे अक़ीदे ते असां पंहिंजे अक़ीदे ते तूं भली न चओ या रसूल अल्लाह, भली या अली न चओ। असां त या रसूल अल्लाह बि चवंदासीं या अली बि चवंदासीं। इश्क में जाचो अली अली, इश्क में जाचो अली अली, साईं कंदो सब भली भली। इश्क में जाचो हैदर जी हुब मुझो ईमाना। दर्स पढ़ायो मुखे कुराना, मर्दो मुनाफिक रुली रुली। इश्क में जाचो करमुल्ला जो साह तो सारे, हिन जमायत जो साह तो सारे। मौला अली वञो चेहरो ॾेखारे, मौला अली वञो चेहरो ॾेखारे। असां ॿिया दामन झली झली इश्क में जा। ऐं ॿुधो हिकिड़ी इहा निशानी मोमिननि जी त मोमिन नबीअ खे पंहिंजी जान खां वधीक वेझो सम्झंदो आहे। ऐं ॿिए नंबर ते रब जो क़ुरान थो फरमाए व अज़वाजुहु उम्महातुहुम
नबी जो घर वारियूं ये मोमिनन जो अमड़ियूं ने नबी जो घर वारियूं व अज़वाजु जमा जो लफ्ज़ व ज़ौजतु न नबी जी घर वारी ये न रब फरमाए व अज़वाजु नबी जो घर वारियूं मोमिनन जो मायरू ने अम्मा खदीजा मोमिनन जी मां अम्मा आयशा मोमिनन जी मां अम्मा हफ्सा मोमिनन जी मां अम्मा मैमूना मोमिनन जी मां अम्मा ज़ैनब उम्मुल मसाकीन मोमिनन जी मां अम्मा मारिया किबतिया मोमिनन जी मां अम्मा रेहाना मोमिनन जी मां कुरान जो फैसलो जेको मोमिन हूंदो न उहो ई चवंदो त नबी वेझो आ ऐं जे मोमिन ई मदीने वारे मीर जे घर वारियुनि खे पंहिंजी छा समझंदो हाणे जेको पंहिंजी अम्मा खे घटि घटि ॻाल्हाए तूं पाण समझ अबा तूं पाण समझ त जेको पंहिंजे अम्मा खे घटि वधि ॻाल्हाए कुरान जो नस आहे रिवायत या हदीस न आहे कुरान जो नस आहे त नबी जो घर वारियूं जेके मोहम्मद करीम जे निकाह में आयूं से मोमिनन जूं छा आहिनि हाणे जेको मां खे घटि वधि ॻाल्हाए अम्मा आयशा सिद्दीक़ा जे शान में नाशाइस्ता लफ़्ज़ ॻाल्हाए ओ मुंहिंजा महबूब जे घराणे जो ज़िक्र हुजे त तूं लफ़्ज़ सोचे समझी ॻाल्हाईंदो कर नाशाइस्ता लफ़्ज़ न ॻाल्हाए मथां अल्लाह जे पकड़ हेठि न कुल्ले अज़वाजिका ए मुंहिंजा महबूब पंहिंजे घर वारियुनि खे चओ व बनातिका ए महबूब पंहिंजे न्याणियुनि खे चओ आमदम बरसरे मतलब मां पंहिंजे मौजू ते हाणे पहुतो आहियां वपनातिका पंहिंजे न्याणियुनि खे चओ जेकॾहिं हिकिड़ी न्याणी हुजे त अरबी में चइबो बिंत जे बहुजन त चइबो बिंता ॿ न्याणियूं जे घणियूं हुजनि त चइबो बनात माना टे या टिन खां वधीक हुजनि त उनखे न्याणियूं सॾिबो उते जम जो लफ़्ज़ ॻाल्हाइबो हिते रब पंहिंजे क़ुरान में बिंत न चयो छो त महबूब जी रुॻे हिकिड़ी न्याणी न आहे पर महबूब जूं न्याणियूं जम आहिनि मतां वरी कंहिंजे ज़हन में ख़्याल अचे त नबी जी उम्मत में जेकी भी उम्मत न्याणियूं से नबी जे न्याणियुनि जे मिसल मतां इहो ज़हन में ख़्याल अचे त उन जे करे वरी अल्लाह ताला अॻिते ॿियो लफ़्ज़ चयो व निसाइल मोमिनीन ऐं जेके मोमिननि जूं न्याय घर वारियूं आहिनि उन्हनि खे बि चओ उन्हनि जो ज़िक्र जुदा रब कयो घर वारियूं तुंहिंजूं न्याणियूं ऐं मोमिननि जूं घर वारियूं उन्हनि जो ज़िक्र जुदा करे रब इन ॻाल्हि जी वज़ाहत कई त नबी जी हिकिड़ी न्याणी न आहे पर नबी जूं न्याणियूं टिन खां बि मथे आहिनि ऐं सीरत वारनि ॿुधायो त मदीने वारे साईं जूं न्याणियूं चार पहिरीं न्याणी जेका अम्मा खदीजतुल कुबरा जे पाक बतन मां ॼाई आहे उन जो नालो आहे अम्मड़ ज़ैनब वॾी न्याणी महबूब जी पहिरीं वॾी न्याणी इन में रिवायत आहे त हुजूर खे पहिरियों पुट ॼाओ हज़रत कासिम या पहिरीं न्याणी ॼाई हुई बीबी ज़ैनब असह रिवायत इहा आहे त सभ खां अव्वल मदीने वारे साईं खे पुट ॼाओ हो कासिम उन खां पोइ बीबी ज़ैनब जी विलादत ऐलान नबूवत खां अॻु में जी ॻाल्हि आहे महबूबन करीमन खे अम्मा खदीजतुल कुबरा मजा हज़रत बीबी ज़ैनब जी विलादत थी या महबूब जी सगी न्याणी आहे
के मानू वरी चवंदा आहिनि त हिकड़ी न्याणी हुई फातिमतु ज़हरा, बाकी जेके टे हुयूं से पालियूं हुयनि, निपायूं हुयनि, नेपाज हुयूं। न न न न मुंहिंजा दोस्तो, इहा ॻाल्हि अहले सुन्नत जे उलमा त लिखी, पर अहले तशय्युअ जे मुस्तनद आलिमन भी लिखी त दिलबर मोहम्मद करीम जूं हकीकी न्याणियूं जेके चारई हज़रत बीबी खदीजा जे पाक पेट मजा जायूं, उहे चार न्याणियूं आहिनि। पहिरीं न्याणी आ बीबी ज़ैनब, ॿी न्याणी आ बीबी उम्मे कलसूम, टी न्याणी आ बीबी रुकैया, ऐं चौथी न्याणी आ सैयदतुन निसा फातिमतु ज़हरा। वो मुझा दोस्तो, पहिरीं न्याणी हज़रत बीबी सैयदा ज़ैनब आ, जेका अबुल आस बिन रबीअ जे निकाह में आ। मुझा दोस्तो, जॾहिं जंगे बदर लगी आ, होशियार वेठा आहियो, जंगे बदर में जेके मक्के वारा कुरैश कैद थी आया हा, उन्हनि कैदियुनि जे अंदर नबी जो चाचो हज़रत अब्बास भी हुयो, ऐं नबी जो न्याणो हज़रत बीबी ज़ैनब जो वर हज़रत अबुल आस बिन रबी भी हुयो। जेॾी महिल वो कैदी थी हबीबन करीमन वटि आयो त हज़रत अब्बास चयो, भाइटिया हुजूर जन फैसलो कयो त फिदियो वठी कैदियुनि खे छॾे ॾियो, फिदियो वठी मुआवज़ो वठी कैदियुनि खे छॾे ॾियो। हज़रत अब्बास चयो, मुंहिंजा भाइटिया मूं वटि पैसा मौजूद न आहिनि, मूंखे ईअं मुफ़्त में छॾ। हबीबन करीमन फरमायो, चाचा जेॾी महिल तूं जंग ते आए पे, ओॾी महिल जेको सोनो चांदी पैसा मुंहिंजी चाची उम्मुल फज़ल खे ॾिना हुयई, खटे खोटे लिकाया हुयव ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि, ऐं जेका वसीयत पियो करी ज़ाल खे त उम्मुल फज़ल मोटी अचां त पाण खज़ानो कढंदुसि, भला जे न मोटा त पोइ हिन खज़ाने खे हीअं हीअं विरहाइजांइ, फलाणे पुट खे हेतिरो, फलाणी न्याणी खे हेतिरो ॾिजांइ। चाचा उन नाणे मज़ा छो नथो विधियो ॾी? हज़रत अब्बास चयो, मूंखे कसम आ उन रब जी ज़ात जो, उन खज़ाने जी ख़बर हिकिड़ी मूंखे हुई, ॿी मुंहिंजी घर वारी खे हुई, टे कंहिं बि इंसान खे ख़बर न हुई। बेशक तूं अल्लाह जो रसूल आई, बेशक तूं ग़ैबन जे ॼाणण वारो आई, मूं खज़ानो मक्के में पूरियो तो मदीने में ॼाणी वरितो। अबुल आस बिन रबी आयो, साईं फरमायो त हिन खां बि फिदियो वठो। त अबुल आस बिन रबी पंहिंजी घर वारी हज़रत बीबी ज़ैनब जो हार सोन जो हुयो, उहो पंहिंजे फिदिये में मोकिलियो। उहो हार हुयो जेको असुल अम्मा खदीजतुल कुबरा जो हुयो। जॾहिं हुजूर जन बीबी खदीजा सां शादी कई हुई त उहो हार अम्मा साइण खे पातल हुयो। पोइ जॾहिं पंहिंजी वॾवर न्याणी जी शादी कयई त बीबी खदीजा उहो पंहिंजो हार पंहिंजी न्याणीअ खे दाज में ॾेई छॾियो। अॼु ताईं असांजे सिंध में इहा आदत आहे जो माइरूं पंहिंजा ज़ेवर पंहिंजे न्याणियुनि खे दाज में ॾींदियूं आहिनि। जेॾी महिल उहो हार बीबी खदीजतुल कुबरा पंहिंजी न्याणी ज़ैनब खे ॾिनो, उहो हार जेॾी महिल फिदिये में बीबी ज़ैनब जे पारां पहुतो आहे। हुज़ूर ओॾी महिल सहाबनि सां गॾु वेठा हुजनि। जेॾी महिल उन हार ते हबीबनि जी नज़र पई, पंहिंजी घर वारी खदीजा याद अची वई। उहा खदीजा जेका दुख वारे टाइम में सामान खणी वेंदा, गारे हिरा जे अंदर 2 हफ़्ता गुज़रंदा न मोटंदा। ओॾी महिल बीबी साइण पंहिंजे गुलामनि खे मोकिलींदी, वञी ॾिसो मुंहिंजो महबूब छो न आयो आहे। बीबीअ पंहिंजे कांधल कोड़े कांग उॾाई
लाया मुझे सजण नाया ओ दूर वनी जने पीड़ा लाया मुझे सजण नाया। मुझा दोस्तों उहा नबी जी न्याणी सैयदा ज़ैनब वॾी न्याणी आ। ऐं ॿिए नंबर ते मुझे दिल पर मोहम्मद करीम जी न्याणी सैयदा रुकैया, उन खां पोइ सैयदा उम्मे कुलसूम। ये ॿई न्याणियूं महबूबन करीमन यके बाद थी करे हज़रत उस्मान गनीअ जे निकाह में ॾिनियूं। मुझा दोस्तों हजरत सैयदा रुकैया हादे रस्ते में पंहिंजी घर वारी सूदी हिजरत कई आ। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों उन बीबी साइणे हजरत रुकैया जो विसाल थियो आ त महबूबन करीमन पंहिंजी बी न्याणी सैयदा उम्मे कुलसूम हजरत उस्मान गनी जे निकाह में ॾिनी आ। बगाल समझो था। हाँ ओ मुझा दोस्तों उहा साइण जड़े विसाल करे थी वने उस्मान गनी रोए पियो, अखियुनि मां लुड़क वहनस पिया। हुजूर फरमायो ओ उस्मान जेकरे अञा बि मूं वटि न्याणी हुजे हां त मां तो उस्मान सां शादी कराया। मुझा दोस्तों उन जे करे उस्मान के ज़िन्नूरैन सरबो आ, छो त नबी जूं ब नूरे नज़र नबी जूं ब न्याणियूं उस्मान गनी जे निकाह में आयूं। सुभान अल्लाह। बदर जी जने जंग लगी आ, बीबी रुकैया बीमार हुजे, हजरत उस्मान चयो या रसूल अल्लाह मां भी जंग में हला। साईं फरमाइंदा मुंहिंजी न्याणी तुंहिंजी घर वारी बीमार आ, तू उन्हें जी खिदमत कर, मोहम्मद जी न्याणी जी तू खिदमत में हुज। जंगे ओद में जंगे बद्र में मुजाहिदन सां गॾु तुंहिंजो नालो लिखबो, अजर में भी शामिल, माले गनीमत में भी तू शामिल आई, जो मोहम्मद जी न्याणी जी खिदमत में तू मसरूफ आई। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों महबूब करीम जे पंहिंजे न्याणियुनि सां मोहब्बत छा हुई, शफ़क़त छा हुई। ओ न्याणियुनि वारा पंहिंजे न्याणियुनि खे तूं निभाग सम्झंदो ही, चवंदो ही त न्याणियूं जायूं निभाग आ। न न न न्याणियूं निभाग न आहिनि, न्याणियूं अल्लाह जी रहमत आहिनि। न्याणियुनि ॼमण ते अरहा न थींदा कयो। ओ अमीरियूं भेनरूं न्याणियुनि जे ॼमण ते गमगीन न थियो, छो त न्याणी जे घर में ॼमंदी आ मलाइक रहमत खणी लहंदा आहिनि। उन न्याणी जे मथे ते हथ रखे चवंदा आहिनि जे हिन न्याणीअ ते बाझ कई अल्लाह उन जे मथां बाझ कंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ओ मुझा दोस्तों साईं फरमाइंदा जेके ब न्याणियूं ॼमन उन्हनि जी सुठी परवरिश करे, सुठी पालना करे, सुठी तरबियत करे, ताजो जवान थी वञनि, उन्हनि खे चङी जाइ ते रिश्तो करे त इहे ॿई न्याणियूं उन्हनि जे लाइ जहन्नम जी बाहि खां परतो बणिजी वेंदियूं। ओदा न्याणियुनि खे तूं निभाग न सम्झंदो कर, न्याणियुनि खां नफ़रत न कंदो कर। मुंहिंजा सोना हबीब पंहिंजे न्याणियुनि खे केॾो प्यार ऐं पाबो सां पालनि था। ऐं मुंहिंजे सोने हबीब जी पाक न्याणी सभिनी खां नंढी, उमिरि में नंढी, शान में सभिनी खां वधीक। जंहिं ॾिहाड़े ते सैयदा फातिमत ज़हरा जी विलादत पई थिए उन्हनि ॾींहंनि में कुरैशन मक्के जो काबो पे तामीर कयो। काबो ठही वियो, पोइ हजर अस्वद जो पत्थर आहे न, असुल जन्नत जो पत्थर आहे, उन्ने ते तनाज़ो थी पियो मक्के वारनि जे दरमियान। हो चवे त इहो मां खणी काबे में लॻाया, हो चवे त इहो मां खणी लॻाया। पोइ काबे जेके मक्के जा सरदार हुया, चङा मुड़स हुया, क़ौमुनि ऐं कबीलनि जा चङा मुड़स हुया, हर कंहिंजी तमन्ना हुई त इहो शरफ़ मूंखे मिले, इहा इज़त शान शरफ़ मूंखे मिले, हजर अस्वद मां काबे में न
करीब हो तो तलवारूं खजन में एक बे के मारन जिला तैयार थी विया हर को चवे थी शान मुखे मिले को चो हाने रात देर भी थी वई आ हाने झगड़ो न कयो हियर रखूं ता हजरे असवद के सुभाणे बाब बनी शेफा जेको है ओभर वारो दरवाजो है न काबे जो इने मा जेको पेरियो मानू दाखिल थे फैसलो उने का कराईंदा जेको पहिरियों दाखिल थियो न वो असांजो फैसलो कंदो जेको फैसलो कंदो असां के कबूल सुभान अल्लाह रात ढली वई पाख फुटी सुबह थियो कुरैश इंतजार में वेठा त बाब बनी शेबा मा केर थो अचे जिए पाख फुटी मुझा दोस्तों सुबह जा किरणा ज़ाहिर थिया त ओभर पासे दा हकीकी सिज हकीकी नूर मिठो मोहम्मद करीम ज़ाहिर थियो महबूब मुरकंदा आया महबूब मिठो तुझे मुरकणता मां सदके मां शसदीका जे सुई लहण ता मां सदके हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम पेरी दाखिल थिया आहिनि सभिनी चयो त अमीन अची वियो सादिकुल वाद अमीन अची वियो बस इने जो फैसलो असां के कबूल आ फैसले करण वारो ओ वडेरा साहब फैसला कीअं तो करी हिकड़े धुड़ 300 गरम कयो त हक उन्हे जे में फैसलो भली मज़लूम वटे ता हूं कंदो ओ फैसलन करण वारा खुदा का डिज साईं फरमाइंदा जने क़यामत जो दिहाड़ो थींदो अल्लाह जी दरबार लगंदी वो दुनिया में जन फैसला कया हुंदा न उन्हन के अल्लाह ताला घुराई जन के जा हक मारिया के सन जुल्म कया फैसलन में के जो हक मारे छयो उन्हन के जेमल जहन्नम जा अजाब मिलंदा वो फैसलन वारा चंदा हाय जे असा दुनिया में हिकड़े कख जो फैसलो करण जो असा के केर जवे कख जो असा फैसलो न कयूं हिते नाइंसाफी वाले फैसलन एड़ी सजा थी मिले आई जन इंसाफ सा फैसला कया रब फरमाइंदो मुझे अर्श मुअल्ला जे साजे पासे दा नूर जा मिंबर लगायो इने अतल वारन के इन नूर जे मिंबरन ते विहारियो फैसलो करे तो मुझे दिल पर मोहम्मद मदीने वाला जे फैसलो करे तो मुझे सोनो हैदर करार मौला अली है असदुल्लाह अल गालिब फैसला करे सुभान अल्लाह रात जे उंदे में ब मायू जाई बिनी के हिकड़ी के पुट जाओ हिकड़ी के न्याणी जाई दाई वरी मौजूद होला जुम बनी ये कहीं जो पुट हो ने के न्याणी नहीं दे के न्याणी जाई उने के पुट दे उंदे में खबर कहीं के कोन पई बार नहीं मटना कई काई शरारत काल समझो था हाने हुन जे जी जो बच्चो हुयो न उन जी दिल न पई मई त ही न्याणी तो मुझे आ गई कोन मां वाली ममता बुधाई दिया वो अचे त मां पुत्र मुजो मां नहीं दस दाई मुजी जा जानी फैसलो आयो हजरत अली वट साईं असा वट को शाहिद ओगाह कोने हाने फैसलो तू कर त पुत्र के जो न्याणी केंजी हजरत मौला अली शेर खुदा वाह अली तुझा फैसला वाह अली तुझी बसारत ऐं बसीरत हजरत हैदर करार फरमायो त हिन किनी मायन के चो त पंजी थंज का चंद थोड़ा दुही खणी अचे प्याले में हुन बांदा पान फरमायो जे तोरियो हिक जेतरो खीर किनी जो हुन जो ताराजी जे हिकड़े पुर में हुन जो खीर पे में हुन जो खीर रखियो त हिकड़ो खीर माप में तोर में हिक जेतरो पर वजन में हिकड़ो वधी थियो बीण मिलंदो छो त बीण जो रब फैसलो विरासत में जो कयो आ उन खीर में रब उहा जान रखाई सुभान अल्लाह सुभान अल्लाह फैसलो करे तो मुझे सोनो हैदर करार करे ऐं फैसलो करे तो मुझे लजपाल मदीने वारो साईं करे सभिनी जो या रसूल अल्लाह सा जो फैसलो तव्हां कयो हबीबन करीमन फरमायो छो पाण ही कयो जो पंहिंजी चादर मुबारक लाथो छा
गला चादर मुझे सोने हबीब जी साए रंग जी चादर जने हिजरत वाली रात वंजन पिया न मौला अली के फरमायो त ही अली ये मुझी साए रंग जी हसरमी चादर पाए सुमी पो बिस्तरे ते दुश्मन तुझे वेझो ईंदो ही कोन अब साओ रंग महबूब जो गुंबद खतरा जो न उन जो अदब तो कजे न अदब कजे न महबूब फकीर वाली हेठो कोड बधी था मेहरबानी करे कोड न बधंदा कयो समझो था साए रंग जी इज्जत एहतराम कयो छो त मदीने वाले साईं जे लतीफे अखफा जो नूर जो रंग भी साओ गुंबद खतरा जो रंग भी साओ हबीबन जी चादर जो रंग भी वो सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चादर विछाई ऐ फरमायो त जेके भी सरदार हैं इन चादर जा पलांद वठो सभिनी सही चादर जा पलांद वरता ऐं खणी हलिया हाने सब को पियो चे त हजर मुंह खयो होचे मुंह खयो होचे मुंह खयो सभिनी के शरफ मिली वियो पो जरी मल आणे काबे जे वेझो रखियो पर में हाने रखो तवा सब हथ कढो पो सभिनी हथ कढिया हबीबन पाण खणी काबे जे कुंड में नसब करी चओ न सुभान अल्लाह वदा जे उम्रे ते वनी जे हज ते वनी न इने हजर के चुमी जाए इयो हजर तई जे के मिठे मोहम्मद दा हथ लगल है हबीब यो फैसलो करे सारे मक्के वाला खुश थी विया महबूब भी खुशी में जड़ी मल घर जड़ी मल में तो खुशखबरी मिली या रसूल अल्लाह तवाजे हवेली में अजो चौथो नंबर न्याणी जाइया जो चेहरो चोटी जे चंद्र जड़ो रोशन हुआ हबीबन करीमन फरमायो इन जो नालो तो रखा फातिमा फातिमा जो लफ्ज फतम्मा वरतला बार जो जने खीर छड़ाए बोआ तो उनके सर बोआ बार फातिमा ना खीर का जुदा थियलो इन तरह सा फातिमा लफ्ज जी माना है जहन्नम का परे छो तो फातिमा जहन्नम का परे फातिमा जो औलाद फातिमा जे बच्चन जा मोहब्बत रखण वाला अहल बैतन जा हुबदार जहन्नम जी बाहि का रब परे करे छजाइन इन जे करे साईं जो नालो फातिमा रखियो सुभान अल्लाह लकब लकब अम्मा साईं जो आ ज़हरा ज़हरा सरबुआ गुलाब जे गुल जी पनखड़ी के सुभान अल्लाह मुझा दोस्तों अम्मा साईं सैयदा फातिमा ज़हरा जी विलादत थी पूरे घराने में खुशियों थी वियो मुझा दोस्तों या ऐलान नबूवत का 4 या 5 साल अग में निगाला पोजरे चौथे या 5 साल ते हबीबन ऐलान नबूवत कयो आ त अम्मा खदीजतुल कुबरा सब का अव्वल औरतुन में कलमे पढ़ण वाली अम्मा खदीजतुल कुबरा उन का पो सैयदा ज़ैनब सैयदा रुकैया सैयदा उम्मे कुलसूम सैयदा फातिमा ज़हरा यानी खदीजा पंजे चैनी न्याणियुन समेत मुझे दिल पर नबी ते ईमान आंदो आ सुभान अल्लाह जरे खातूने अतर वडी थिए थी सरकार ऐलान था फरमाए ने त मुझी ही न्याणी फातिमा न्याणियों त बियूं बिटरे अथम पर हिन मुझी न्याणी के रब इज्जत बख्शिया शान अता कयो आ जो ही मुझी न्याणी सारी दुनिया दे औरतुन जी सरदार जेरी मल खातूने अथर फातिमा ज़हरा अचे थी त सुना हबीब उथी बियन था फातिमा जी पेशानी के चुमन था फातिमा जे बदन के सिंखन था साहबन चो या रसूल अल्लाह तवा पंजी न्याणी जे बदन मुबारक के सुंघंदा आयो
छाजे करे साईं फरमाइंदा फातिमा जे बदन मां मूंखे जन्नत जी खुशबू मिलंदी आ। चओ न सुभान अल्लाह। मुस्नद अहमद बिन हंबल में इमाम अहमद रिवायत तो आने त जेडी रिवायत करण वाली अम्मा आयशा सिद्दीका न चई सुभान अल्लाह। पुट घर जी गाल हुई बियो को शाहिदी जी हम सब हजरत बीबी फातिमा पाण चवे या बियो को शाहिदी जे त उहा भी ठीक आ उन जी रिवायत कबूल आ पर ये घर जी गाल हुई जेके दिसण वाली बीबी आयशा सिद्दीका अकेली ए पूरी उम्मत ते जेका या रिवायत पहुती आ अम्मा आयशा सिद्दीका जे ज़रिए जेकरे अम्मा आयशा जी मोहब्बत न हुजे हा त या गाल छो ज़ाहिर करे हा वा गाल समझो था न। हां के मानू एतराज कंदा आहिनि त खदीजा आई हजरत बीबी साइण आयशा जी बीबी फातिमा जी पाण में अणपढ़त हुई माज़अल्लाह अस्तगफिरुल्लाह अगर के हिकड़ी रत्ती बराबर पे अम्मा आयशा जे दिल में एड़ी का शय हुजे हा त ही शान ज़ाहिर छो करे हा। अम्मा आयशा साइण दी रिवायत करे मूंखे कसम रब जो त महबूबन जे हलण जेड़ो ॿियो कंहिंजो हलण ईअं न हुयो मुस्तफा जे हलण जेड़ो हलण हुयो त बीबी फातिमा ज़हरा जो हुयो मदीने वारे मीर जे खिलण जेड़ो ॿियो कंहिंजो खिलण ईअं न हुयो जेड़ो फातिमा ज़हरा जो हुयो। जे महबूब जी गुफ्तगू जो अंदाज हुयो एड़ो गुफ्तगू जो अंदाज के कंहिंजो न हुयो जेड़ो फातिमा ज़हरा जो हुयो। जेड़ी मल फातिमा ईंदी हुई त मदीने वारो साईं उथी बीहंदो हुयो फातिमा के पंहिंजी जाइ ते वेहारींदो हुयो ऐं फातिमा ज़हरा जा हथ वठी महबूब चुमंदो हुयो। चाहत वठी चुमंदो सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब फरमायो ॿुधो सारी दुनिया जे इंसानन जो नस्ल उन्हनि जे पुत्रन जे ज़रिए जारी थींदो पर मुंहिंजो नस्ल मुंहिंजी ज़ुर्रियत मुंहिंजी आल मुंहिंजा अहल बैत मुंहिंजी न्याणी फातिमा ज़हरा जे ज़रिए मुझो नस्ल मुझो खानदान मुझा अहले बैत मुझी फातिमा ज़हरा जे ज़रिए जारी थींदा ऐं मुझो नस्ल क़यामत ताईं कायम हूंदो। वो उन अम्मा खातून अतहर जो बच्चो इमाम हसन इमाम हुसैन बई शहजादा सरकारे मदीना फरमायो ओ फातिमा ये तुझा बच्चा हिन हुमा इब्नाय ये मुझा पुटड़ा हिने ये मुझा गुलाब जा गुलड़ा हिने ए फातिमा तुझा बच्चा मुझा बच्चा है मन अहब्बहुमा फकद अहब्बनी व मन अबगदहुमा फकद अबगदनी। जे इन्हनि बिन्नी बच्चन सा मोहब्बत रखी उन्हें मुंह मोहम्मद करीम सा मोहब्बत रखी जे इन्हनि बिन्नी सा बुग़्ज़ रखियो उन्हें मुंह मोहम्मद करीम सा बुग़्ज़ रखियो। हसनैन जी मोहब्बत मदीने वारे मीर जी मोहब्बत हसनैन सा बुग़्ज़ रखणो मदीने वारे मीर सा बुग़्ज़ रखणो। इमाम अहमद बिन हंबल फज़ाइल सहाबा के अंदर रिवायत आने हबीब ने फरमाया मन अहब्ब हाज़ैने कान मई फी दरजती यौमल क़ियामत। जे मुझे हिन बिन्नी बच्चन सा मोहब्बत रखी क़यामत जे ॾियारे मूंसां गॾु जन्नत में मुझो पाड़े सिरी हूंदो। मदीने वाले साईं जो पाड़ो खपे ॻाल्हायो महबूब जो पाड़ो खपे
महबूब जो पाड़ो उन्हें के मिलंदो जंहिंजी सुने इमाम हसन सा मोहब्बत आ जंहिंजी आका हुसैन सा मोहब्बत आ उन्हनि जी आल उन्हनि जो औलाद इमाम हसन जी आल अॼु ताईं ज़मीन ते मौजूद आहे। अब गाल बुधो थोड़ो ध्यान कजो के माण्हू एतराज़ कंदा आहिनि त इमाम हसन जी आल ऐं ज़ुरियत बाक़ी न बची हुई न इमाम हसन जी आल अॼु ताईं धरती ते आहे। तोखे ख़बर हुजण खपे लाहौर वारो हज़रत दाता गंज बख्श अली हुजवेरी रहमतुल्लाह अलैह इहो मुझे सोने इमाम हसन जे औलाद मजो थई। हजरत पीराने पीर महबूबे सुभानी गौसे समदानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी अल हसनी वल हुसैनी अब्बे जे पारा हसनी अम्मा जे पारा हुसैनी सैयद पीरन जो पीर दस्तगीर पीराने पीर हसनी सैयद उन्हें जी आल असांजे सिंध में हलो वञो रानीपुर शरीफ में गंबद शरीफ में मकली शरीफ ते जीलानी सादात सारी सिंध में सारे पाकिस्तान में जेके जीलानी सादात आहिनि इमाम हसन जो औलाद ऐं जेकी सारी सिंध में सारी दुनिया के अंदर सैयद हिन तकवी हिन नकवी हिन लकियारी हिन बुखारी हिन ये सादात ये आले बैत मुझे आका हुसैन जी आलिया ओ मुझा प्री प्यारा उन्हें सुने इमाम हुसैन जी ज़ुर्रियत औलाद अज सारी दुनिया के अंदर जिते जिसमें तो के सैयदन जो हवेलियों मिलंदियों साईं फरमायो त क़यामत ताईं फातिमा तुझो नस्ल हलंदो मुझा बच्चा आले बैत क़यामत ताईं रब उन्हनि के कायम दायम रखंदो आहे न। हाँ तो के नजर न अचे कंबर शरीफ हलो वञ मुझे सोने इमाम हुसैन जी आले हिन स्टेज ते सोना चेहरा नूरानी चेहरा साईं सैयद अहमद शाह लकियारी साईं सैयद इमदाद हुसैन शाह हे आले रसूल मुझे सोने हबीब जी आल अज ताईं आहिनि क़यामत ताईं हूंदा। हो बुलू तो चवे त आले रसूल आहिनि इमाम हसन इमाम हुसैन वाले बेदन है रब एड़े खलीज अकीदे का बचाए रब एड़े गंदन खारजुन अकीदन का बचाए असा जो अकीदो आ त नबी जी आल अज भी आहे क़यामत ताईं रहंदी। साईं फरमाइन था जंहिंखे मुझी आल सा बुग़्ज़ आ मुखे कसम आ उन रब जी ज़ात जो जंहिंजे हथ में मुझी जान आ जंहिंजे दिल में मुझे अहल बैतन सा बुग़्ज़ आ उन जे अंदर में ईमान दाखिल ई न थींदो उन जे अंदर में ईमान दाखिल ई जंहिंखे मुझे अहल बैतन सा बुग़्ज़ आ उहे मोमिन थी नथा सघनि। पो अॼु वरी ख़ारजी चवंदा त यज़ीद हक़ ते हो करबला ते इमाम हुसैन नाहक ते हो यज़ीद हक़ ते हो माज़अल्लाह अस्तगफिरुल्लाह। मुझा दोस्तो एड़े अकीदन का बचो असांजो ईमान आ मुझो आका हुसैन हक़ जो इमाम जन इमाम हुसैन के इज़ायो मैदान करबला में पाक नबी जे बच्चन के दुख दिना उहे दुनिया में भी जलील लानत जा हकदार कब्र में भी अजाब में क़यामत जे ॾियारे में भी रब जे अजाब जा हकदार हुंदा जन मैदान करबला में महबूब जे बच्चन के इज़ायो जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
ओ मुझा दोस्तों मैदान करबला में नहीं जे डी जे को थियो सो थियो नहीं जी रात आई यजीद जे खैमन में जश्न खुशन जा पिया मल्हाइने पर हेडे आल बैत महबूब जा बच्चा उन्हनि जे खैमन के चलायो वियो उन्हनि जा सामान लुटिया विया उहे न्याणियूं नबी सोने जूं उन्हनि जी रात कीअं गुज़री हूंदी जन जे निगाहुनि जे साम्हूं बच्चा शहीद हुया जन जा सरताज कुठल हुया उन्हनि जा जनाज़ा रत में वेतल मैदान करबला में मौजूद निगाहुनि जे साम्हूं हुया हेॾो पासे में ज़ैनुल आबिदीन बीमार होॾो हुननि खे रसुल में ॿधो वियो जेॾी महिल रात थींदी आहे सैयदा ज़ैनब खातून अतहर जी न्याणी उथे थी रात में गोलींदे लाशन के उथलाईंदे ॾिसे थी त मुंहिंजे अते हुसैन जो जनाज़ो किथे गोलींदे तलाश कंदे जॾहिं आका हुसैन जे पाक जिस्म ते पहुती छा ॾिसे त जिस्म मुबारक रत में रंगीना कमीस भी ज़ालिम लाहे खड़ी विया सिर मुबारक कपे खड़ी विया जिस्म करबला जे मिट्टीअ में ओॾी महिल मुंहुं मदीने ॾे करे चवे थी अता हुसैन मूं परदेसियाणी भेण खे मयार न ॾिजाए किथों ले आवा कफन में तेरा सिर मेरे कोई मयार न देवी तेरी भेण बहू मजबूर किथों ले आवा कफन में तेरा इथों शहर मदीना दूर और जेॾी महिल यारी जे ॾिहाड़े ते अहल बैतन खे कैदी करे वठी हलन पिया हिकड़ी रस्सी में इमाम ज़ैनुल आबिदीन ऐं सैयदा ज़ैनब खे ॿधो वञे थो ऐं जेॾी महिल उतां गुज़रनि था मक़तल गाह तां शहादत वारी जाइ तां जेॾी महिल गुज़र थियो सैयदा ज़ैनब मदीने ॾे निहारे चवे थी ओ नाना मोहम्मद करीम तो ते आसमान जे मलाइकनि जूं रहमतूं हुजनि हे निहार तुंहिंजे कुलनि जो सवार हुसैन अॼु कहिड़े हाल में उनजो सिर मुबारक कपे खणी विया जिस्म रत में रंगीना हवाऊं उन्हनि ते मिट्टी उछलाए रहियूं आहिनि ओ नाना मोहम्मद करीम पंहिंजे बचड़नि ॾे निहार अॼु तुंहिंजे न्याणियुनि खे कैदी बणायो वियो आहे जेॾी महिल खातून अतहर इहे लफ़्ज़ चया आहिनि सैयदा ज़ैनब इहा दुहाई ॾिनी आहे अलबिदाया वन निहाया में इब्ने कसीर थो आणे तो ओडी मतलब 75 ना पर यजीदिन जो भी रीहू निकरी वियो अगते हलिया हिकड़े गोठ मजा मस्जिद नंढड़ी उन्हें मां बांग जो आवाज आयो सैयदा ज़ैनब रोई फरमाए थी यजीदिया थोड़ी देर मुझे रस्सियों खोलियो तो मोहम्मद जी न्याणी बरकातू नमाज सफर नमाज फर्ज रब जो अदा कर हां अहल बैतन नमाज न छड़ी अहल बैतन कुरान जी तिलावत न छड़ी अहल बैतन रब जो दीन न छड़ियो ऐं दुनिया वारन के सबक सेखारे विया त अल्लाह जे दीन ते अमल कबो आ कुरान ऐं सुन्नत ते अमल हिए करे ॾेखारबो आ वता ओ हमजे भट्टी वारा जे अहल बैतन सां मोहब्बत थई त नमाज पढ़ अल्लाह जो जिक्र कर शरीयत ऐं सुन्नत ते अमल कर त मदीने वारो साईं भी राजी हुजूर जा अहले बैत भी राजी वमा अलैना इल्ला अल बला अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन اللهم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم يا الله सारी जमात राजी थी या अल्लाह सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं कर या अल्लाह असांखे हक़ ऐं सच वारे अदा कर
या अल्लाह दिलनि जूं कुंजूं तुंहिंजे हथ में आहिनि। या मुक़ल्लिबल क़ुलूब या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ुलूबना अला दीनिक। या अल्लाह असांखे अहले सुन्नत अहले हक़ वारे रस्ते ते हला। या अल्लाह असांखे बद मज़हबन खां बचा। सोने तरीके जंहिं तरीके के मदीने वारे मीर सेखारियो, जो तरीक़ो हुज़ूर जे अहले बैतन सेखारियो, उन तरीके ते हलण जी तौफ़ीक़ अता कर। बेनमाज़िन के नमाज़ी बना, तालिहन के सालिह बना, बदामालन के नेक अमाल बना। पंहिंजे हबीब जे सदके असां ते राज़ी थी। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना।